सबक़ 8 फ़ातिमा जिन्ना। पाकिस्तान असां जो वतन आहे। उन खे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना ठाहियो। संदसि नंढी भेण जो नालो फ़ातिमा जिन्ना हो। हूअ महिनती ऐं होशियारु हुई। हिन शुरूआती तालीम कराचीअ मां हासिल कई। अॻिते हली हिन ॾंदनि जी डॉक्टरीअ जी तालीम मुंबईअ मां पिराई। फ़ातिमा जिन्ना खे पंहिंजे भाउ क़ाइदे आज़म सां ॾाढो प्यारु हो। पंहिंजे भाउ जे खाधे पीते ऐं आराम जो घणो ख़्यालु रखंदी हुई। हुन पंहिंजे भाउ जे क़ौमी कमनि में तमामु घणी मदद कई। उन सां गॾु हुन मुल्क जी औरतुनि में बि सुजाॻी आंदी। खेसि मादरे मिलत सॾियो वेंदो आहे। खेसि वफ़ात खां पोइ कराचीअ में क़ाइदे आज़म जे मक़बरे भरिसां दफ़न कयो वियो। सबक़ 8 फ़ातिमा जिन्ना। पाकिस्तान असां जो वतन आहे। उन खे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना ठाहियो। संदसि नंढी भेण जो नालो फ़ातिमा जिन्ना हो। हूअ महिनती ऐं होशियारु हुई। हिन शुरूआती तालीम कराची मां हासिल कई। अॻिते हली हिन ॾंदनि जी डॉक्टरी जी तालीम मुंबई मां पिराई। फ़ातिमा जिन्ना खे पंहिंजे भाउ क़ाइदे आज़म सां ॾाढो प्यारु हो। पंहिंजे भाउ जे खाधे पीते ऐं आराम जो घणो ख़्यालु रखंदी हुई। हुन पंहिंजे भाउ जी क़ौमी कमनि में तमामु घणी मदद कई। उन सां गॾु हुन मुल्क जी औरतुनि में बि सुजाॻी आंदी। खेसि मादरे मिलत सॾियो वेंदो आहे। खेसि वफ़ात खां पोइ कराचीअ में क़ाइदे आज़म जे मक़बरे भरिसां दफ़न कयो वियो।